मौसम जे बारे में तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं त अॼु 21 अगस्त यानी 24 कलाकनि जे दौरान सिंध भर में बरसाति किथे थींदी ऐं कहिड़ा इलाइक़ा बरसाति खां महफ़ूज़ रहंदा। दोस्तों, बाख़बर रहण जे लाइ हर मौसम जी अपडेट खां हिन वीडियो खे शेयर करे छॾियो ऐं शायदि कोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा इन वीडियो खे, जीअं ॿिए कंहिंखे बि मौसम जी अपडेट मिली सघे। मौसम खां बाख़बर रहंदा कयो। चलो तव्हांखे तफ़सील ॿुधाईंदा हलूं त अॼु पंजाब जे इलाइक़े यानी जनूबी पंजाब ऐं बालाई इलाइक़नि में ऐं जेका इंडियन पंजाब सां बॉर्डर सां टच आहिनि इलाइक़ा, उन्हनि में बरसाति जा घणा इम्कान आहिनि। ऐं सिंध जी अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं त सिंध, सखर, लाड़काना, मीरपुर ख़ासि, हैदराबाद ऐं कराची जे इलाइक़नि में बरसाति जा इम्कान आहिनि अॼु 21 अगस्त खां 24 कलाकनि जे दौरान। सखर, लाड़काना, मीरपुर ख़ासि, हैदराबाद ऐं कराची जे साहिली पट्टिन ताईं अॼु बरसाति जा घणा इम्कान आहिनि 21 अगस्त 24 कलाकनि जे दौरान। बाक़ी सिंध जे ॿिनि हल्कनि फुल्कनि शहरनि ऐं देहात में भी किथे किथे बरसाति थी सघे थी। 21 अगस्त जी तव्हांखे अपडेट ॾियूं था पिया ऐं 23 अगस्त खां पोइ जेको नओं सिस्टम ईंदो बरसातियुनि जो, उहो बि आहिस्ता आहिस्ता सॼे पाकिस्तान में 27 अगस्त ताईं बरसातियुनि जो फैलाव वधंदो वेंदो। उहो 23 अगस्त खां पोइ वरी जेको आहे शुरूआति थींदी, उहा वरी जेका जिन शहरनि जी बरसाति थींदी अपडेट ईंदी, वरी उहा तव्हांखे तफ़सील सां रोज़ानो ॾींदा वेंदासीं। तफ़सील इन पेज ऐं इन यूट्यूब चैनल ते तव्हांखे हर अपडेट मिलंदी वेंदी। सखर, लाड़कानो, मीरपुर ख़ासि, हैदराबाद ऐं कराची साहिली पट्टिन ते अॼु 21 अगस्त में बरसाति जा इम्कान आहिनि।